अदा दीदार रिंद साहब, अॼु तव्हां मूंखे पंहिंजो हाल अहिवालु ॾियो, सॼो तफ़सील सां हाल अहिवालु ॾियो त तव्हांखे उस्ताद जो कॾहिं खां इश्क़ु शुरू थियो ऐं उमिरि केतिरी हुई ऐं कॾहिं खां तव्हां केस्टूं जमा करणु शुरू कयूं ऐं उस्ताद जा परिस्तार कॾहिं थियो ऐं दौरु कहिड़ो, कहिड़े दौर खां वठी तव्हां शुरू कयो ऐं अॼु कहिड़ो दौरु हले पियो, तव्हांजी उमिरि घणी आहे, इहो सॼो हिसाबु किताबु ॿुधायो साईं। अदा पहिरियों त जलाल चांडियो मदाह ग्रुप में सॼी दोस्त खे मुंहिंजे तरफ़ खां सिक भरियो सलाम। ॿियो अर्ज़ु त मां वाइस तव्हांजा ॿुधा अदा इंटरव्यू त हाणे उहा बि तव्हां वारी ॻाल्हि सही आहे त कहिड़ो दौरु हुयो उहो असांखे यादि न आहे, बाक़ी हिन टाइम जेको दौरु हले थो त 2024 आहे, 25 जी इफ़्तिताह थियण वारी आहे ऐं अलाह तव्हांखे ॾे नेकी इश्क जो ऐं असांजे जेके राग जे मालूमात जे लिहाज़ सां उहो पाणी टांगी थो या हक़ीक़ती ॻाल्हि पुछी थो त पोइ इहो वाइस में मूंखे ॿुधा त मां उन लिहाज़ सां तोसां हाल अहिवालु कयां। बाबा हाणे हिकिड़ा दोस्त मिड़ी ठंठोर खां बि पाणी कछण खां बाबा हिन में केतिरो आहे या न आहे, या त मां बि अहिड़ो को टुकड़ो ॻोल्हींदुमि जलाल चांडे जो, पोइ उहो चवंदुमि बाबा हाणे हिन मां ॿुधी मुंहिंजो इंटरव्यू तव्हांखे थी वियो। बसि असां त मिड़ी परस्तारी जेतिरे ते हुनजी ॻाल्हि वांगुरु चए सूर लॻई त सुध पवे न, सूर खां सवाइ त का शइ थींदी बि न आहे। 16-17 साल 18 जी उमिरि जीअं वक़्त जी तक़ाज़ा इंसान में अची वेंदी आहे, दोस्त दुश्मन खे सुञाणींदो आहे, ज़माने खे सुञाणींदो आहे, ईअं सुञाण थी वई। ऐं इहा ॻाल्हि भाऊ अब्दुल अज़ीज़ बि मूंखां पुछी त तव्हां जलाल चांडियो कहिड़े हिसाब सां ॿुधणु शुरू कयो, असां त महबूबनि खां मुताज़िर थी ॿुधोसीं। मां इहो वाइस कल्ह राति अलाए टियों राति बि भाऊ खे बि चयो हो त बाबा मां जंहिं शइ खां मुतासिर थियुमि मां उहा पंहिंजे लिहाज़ सां हासिल बि कई। हिन वक़्तु बि अलाह जी महिरबानी आहे मां सां मौजूदु आहे, ईअं न आहे। पोइ हाणे पंहिंजी बरोचकी करे हासिल कई बि ठीकु आहे, जो क़ुर्ब इख़लाक़ में हासिल कयूं बि ठीकु आहे, उहो त मथां ख़ुदा पाक ॼाणे थो। पोइ जॾहिं उहो मक़सदु असांजो हासिल थी वियो त उन खां पोइ जलाल चांडे जी आवाज़ सां असांजो इश्क हली वियो। पोइ अॼु ॾींहं तक हले थो, कमु हले पियो, जान हले पियो। बाक़ी हाणे रही ॻाल्हि ज़िंदगी जी त पोइ इहो 18-19 साल खां वठी इहो केष्टा इहे ज़माना कठे करण जो अञा बि 16-17 साल सम्झ, उन टाइम खां वठी इहो केष्टा गॾाइण हेॾों होॾों कम खे सिधो करणु अॼु ॾींहं ते बि इहा ई जाखोड़ हूंदी आहे असांजी जलाल चांडे जी का अणॿुधी शइ मिले। अदा कामरान जानी अर्ज़ ईअं आहे की इश्क जॾहिं इंसान पंहिंजी जवानी जे हुन में अची वेंदो आहे त इश्क लॻी बि वेंदो आहे। इश्क हर माण्हू कयो आहे, हर माण्हू खे उहा दिलि न आहे। उहो जलाल चांडे जी ॻाल्हि वांगुरु जी को हाल मस्तु, को ख़्याल मस्तु, को माल मस्तु, सभु इश्क आहे। पोइ सभु को ईअं नथो थी सघे जलाल चांडे जो परस्तार। जलाल चांडे खे परस्तारी करणु हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। ऐं ज़बानी चवणु त सवलो आहे त मां जलाल चांडे जो परस्तार आहियां, पर उन जी गहराई या उन जी मालूमात या उन जा जेके कलाम उन्हनि खे ॼाणणु उहा हर हिकु जे वस जी ॻाल्हि बि न आहे। ठीकु आहे। ऐं तव्हांखे मुंहिंजो जेको हे ग्रुप आहे जलाल चांडे जे नाले सां आहे, त मुंहिंजो मौज़ू बि हिते तव्हां उहो ई वठो जेको जलाल चांडे बाबति हुजे। कलामनि जी मालूमात आहे, रीलनि जी मालूमात आहे, माने कहिड़े लिहाज़ सां आहे, तव्हां उहो ॿुधाईंदा ईंदो त असांखे ख़बर पवंदी। ईअं मां हाणे छा वाइस कयां भाउ मिठा, ज़िंदगी त इंसान जी वॾी आहे। हिकिड़े ॾींहं में बि अहिड़ा हादसा थी वेंदा आहिनि जेके सॼी ज़िंदगी इंसान नथो विसारे सघे। हिकिड़े ॾींहं में अहिड़ी ख़ुशी बि अची थी वञे जो इंसान सॼी ज़िंदगी नथो विसारे सघे। उहो ज़िंदगी वॾी आहे, उन जे बाबति खुलियासीं त न हली सघंदासीं। बाक़ी शौक़ु जलाल चांडे बाबति, केस्टनि बाबति, कलामनि बाबति जेकी मालूमात तव्हां चवंदो असांखे हूंदी इंशाअल्लाह तव्हांखे असां ॾींदासीं। सही आहे। दादा मुंहिंजो पहिरियों सुवाल इहो आहे तव्हां खां त तव्हां पंहिंजे जेका इश्क जी जेका शुरूआति कई उषा जलाल चांडे जे इश्क में, परस्तारी में, त कॾहिं खां शुरू कई ऐं तव्हांजी उमिरि केतिरी हुई?
17 का 18 साल इहा ही उम्र हुई। केष्टा ये हलदड़ होया बुधा से वता से। जलाल चांडी भी एडो कम न हलियलो उन टाइम जलाल चांडी जो के वधीक महफिलाउनि जूं या रीला आयनि हूं। कुछ चंद रीला हूंदियूं को 50 का 60 ताणी या माने 30 का 40 ताणी। एतिरो हाणे घणे वक़्त जी ॻाल्हि आहे भी आम अहम न जेके बाद में त हाणे कमु जेको वधियो जीअं म्यूज़िक खुलिया सेंटर खुलिया पोइ वॉल्यूम बवाल्यूम हलिया उहो कमु न हुयो जीअं माने जलाल चांडे जो कमु हलियो हो शुरूआती। त असां बि उन टाइम में पंहिंजे लिहाज़ सां ॿुधण करण वरी शुरू थी वियासीं। पोइ त गहराई ताणी वियासीं था। दादा पहिरियों उस्ताद जलाल चांडे जो आवाज़ या कलाम जेको आहे उहो तव्हां किथे ॿुधियो इहो थोरो ॿुधाइजो। असांजो दोस्त हिकिड़ो असांजे पाड़े में कुझु उमिरि खां बि असां खां मथे हो ऐं अलाह तव्हांखे नेकी ॾे। हाणे तो ग़रीब दुनिया छॾे वियो आहे। पोइ उहो ॿुधो हुते पोइ असांजी तवजो न हूंदी। जॾहिं असांखे पंहिंजो ख़्यालु जाॻियो त पोइ वरी असां बि कॾ लॻी पियासीं। साईं हिकिड़ो ॿियो अर्ज़ु त तव्हां पहिरियों दफ़ो जेको आहे टेप रिकॉर्डर कॾहिं वरितो ऐं उस्ताद जो पहिरियों जेको वॉल्यूम आहे ज़िंदगी में माना कैस्ट वठंदो आहे न माण्हू त पहिरीं कहिड़ो वॉल्यूम तव्हां वरितो जंहिंखां तव्हां शुरूआत कई। उन वटि हर फनकार जा रीला हूंदा। मोहम्मद यूसुफ ऐं उन दौर जा जेके पुराणा मिठू कची वरी जलाल चांडे जीअं इफ़्तिताह थी उहो असांखां अॻु जो शौक़ीन हुयो उमिरि में असांखां वॾो हुयो। पोइ उहो ॿुधो त असां बि उते ॿुधासीं। असांखे पंहिंजो ख़्यालु अहिड़ो कोई न हुयो। जॾहिं पंहिंजो ख़्यालु जाॻियो त वरी असां पंहिंजी दुनिया में रंग रचायोसीं। पोइ मेड़ चूंड कईसीं पर मक़सदु उन जी मदारत जा हिमत असां सां यका हुई जेतिरे तक उहो हयाती हुयो। पोइ जॾहिं दुनिया छॾे वियो त पोइ असां पंहिंजे हिसाब सां कमु शुरू कयोसीं। पोइ वरी असांजो ॿियो दोस्त आहे मोहबत अली बुलेदी उहो अञा ताणी अलाह हयाती में आहे। हाणे उनजी बि अची ॾाढी थी वई आहे अञा ताणी हयाती आहे। पोइ उहो असां सां जोड़ में टकरियो। असांजो हमसर बि आहे उमिरि बि हिकु जेतिरी आहे। ऐं ॿियो दोस्त असांजो अब्दुल मजीद बुलेदी उहो बि जलाल चांडे जो शौक़ीन हो। जलाल चांडे सां 2-3 सुठियूं उन जी मुलाक़ात बि थियूं ऐं उहो बि असां सां जोड़ में हूंदो हो। उहो बि ग़रीब दुनिया छॾे वियो आहे। उहो बि भाऊ अब्दुल अज़ीज़ सां केस्टनि जो तावन कंदो हो। कॉलर बि हुयो उन जो भाऊ उनखां वाक़ुफ़ आहे उनखे ख़बर बि आहे। हाणे उहो बि ग़रीब दुनिया छॾे वियो आहे तक़रीबन मां 2021 में। पोइ इहो वक़्तु ईअं हलियो आहे। हाणे दम हयाती जेतिरे तक असां हलायूंसि था। जेके विया दोस्त दुनिया छॾे त अलाह उन्हनि जो अॻु चङो कंदो।